मूं सोचो हुयो त गफ़ार खान जी असां निंड पिटाए छॾी आहे, पर हू त अञा वो ताक़त न आहे पहुतो। साईं सकून जी निंड कंदो आहे, तव्हां जहिड़ा माण्हू उन जो आराम नथा फिटाए सघनि। तव्हां वेहो, रईस अचे पियो। लोमड़ केॾा बि चालाक छो न हुजनि, पर शींहं जो शिकार नथा करे सघनि। मां 2-3 दफ़ा ज़िंदगीअ में हज कयो आहे ऐं 2-3 दफ़ा उमिरे जी सादत बि हासिल कई आहे। उते 3 शैताननि खे पथरियूं हयूं हूंदियूं, पर अफ़सोस हिते तव्हां 2 त मौजूद हो, 3 शैतान मूंखे नज़र कोन थो अचे। छा इहो इशारो तव्हांजो असां तरफ़ आहे? हकम खान, तूं हरू भरू पाण ॾिठो थो सम्झो, मां त कोठे जी ॻाल्हि पियो कयां। गफ़ार खान, जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हियूं करणियूं आहिनि त ॻाल्हियूं कयो, बाक़ी असांजे किरदार मथां हमिलो न कयो। इहो असां कॾहिं बर्दाश्त न कंदासीं। हाकिम खान, तव्हां सब्र खां कमु वठो। असां हिते न लाया आहियूं त ॻाल्हियूं थियनि, ऐं इहे ॻाल्हियूं निबरनि, पोइ असां हितां हलंदासीं। बाक़ी आहे किरदार कशी करणु, अदा जो पुराणो अमल आहे, जीअं मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो आहे। काश जेकर अदा सां मूंखे सम्झी वञे त अॼु मां हिन मक़ाम ते थो रही हुजां। ज़ाती रंजिशुनि खे पासे ते रखी हिते ॻोठ, क़ौम ऐं उन्हनि जे माण्हुनि जी ॻाल्हि कबी। ही ॻाल्हि ॿुधाई कमाल खान त मूंखे रिश्तनि खां वधीक क़ौमी मुफ़ाद अज़ीज़ आहे। गफ़ार खान, वेही सुकून सां ॻाल्हियूं कयूं। जेकॾहिं हिक ॿिए जे मथां इहा तंज़ कंदा रहंदासीं त इहे ॻाल्हियूं कोन निबिरी सघंदियूं। ॻाल्हियुनि करण खां पहिरियां मां ॻोठ वारनि जी राय ॼाणणु चाहियां थो। भली पुछो ॻोठ वारनि खां गफ़ार खान। कमाल खान हिते ॻाल्हियूं करणु आयो आहे। तव्हां मां जेको बि चाहे थो त कमाल खान सां ठाह करणु खपे, उहे पंहिंजा हथ मथे कयो। अदा साईं, जॾहिं पूरो ॻोठ हिन दुश्मनी खे ख़तमु करणु चाहे थो त पोइ तव्हां हिन दुश्मनी खे छो था वधायो? ईअं त न आहे जो तव्हां मुंहिंजी मिल्कियत में अखियूं विधियूं आहिनि। बस कमाल खान, बस। जंहिं मिल्कियत खे मां पेरनि जी धूड़ ऐं हथनि जी मरथो सम्झा, छा मां उन मिल्कियत जी लालच कंदुसि? गफ़ार खान पंहिंजी कावड़ खे काबूअ में रखी हाणे वेहो त ॻाल्हियूं कयूं। जेकॾहिं ॻाल्हियुनि में कमाल खान ते ॾोह साबित थिए थो त तव्हांखे हर ॾोह ॾंड मिलंदो। उहो ॾंड ॾोह भरे न ॾियो, असां हुनजा मयारी हूंदासीं। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।